जामशोर ज़िले जी सियासत में नओं मोड़। छा पीपल्स पार्टी अंदर नओं तकरार जनम वठी रहियो आहे। जामशोर ज़िले जी मुकामी सियासत एक नए मरले में दाख़िल थी चुकी है। सियासी इताद, पुराणियूं रकाबतूं ऐं नयूं वफ़ादारियूं हिन वक्त ज़िले जे सियासी मंज़रनामे खे तब्दील करे रहियूं आहिनि। ख़ासि तौर ते मलक असद सिकंदर जे पुराणे हरीफ़ मलक चंगेज़ खान जी पीपल्स पार्टीअ में शमूलियत खां पोइ सवाल उभरी रहिया आहिनि त छा PPM ने मलक असद सिकंदर जे सियासी हैसियत ते असर पवंदो या न। पीपल्स पार्टीअ जी दावा रही आहे त जामशोर ज़िले में संदन पोज़ीशन सदाई मज़बूत रही है, पर हाणे पार्टीअ जे अंदरूनी इख्तिलाफ़नि बि सियासी हालतुनि खे ॾुखियो बणायो आहे। पीपल्स पार्टीअ जे MNA मलक असद सिकंदर ऐं ज़िले जे ॿियनि अहम अॻुवाणनि विच में इख्तिलाफ़नि जूं ख़बरूं घणे अरसे खां हलंदियूं रहियूं आहिनि। ख़ासि तौर ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां सियासी फ़ासिला बि बहस हेठि रहिया आहिनि। ॿिए तरफ़ पीपल्स पार्टीअ जे MPA डॉक्टर सिकंदर शोरो सां बि मलक असद सिकंदर जा इख्तिलाफ़ पुराणा आहिनि। उन इख्तिलाफ़नि जो नतीजो इहो निकितो जो हिक मरहले ते डॉक्टर सिकंदर शोरो पार्टी छॾे PP मुखालिफ़ इत्तेहाद जो हिसो बणियो ऐं पीपल्स पार्टीअ जे उम्मीदवारनि ख़िलाफ़ चूंड विढ़ियो। जेतोणीकि हू कामयाबी हासिल न करे सघियो। उन वक़्तु हिकु अहम सियासी इत्तेहाद बि ठहियो हो जंहिंमें मलक चंगेज़ खान, डॉक्टर सिकंदर शोरो ऐं सैयद जलाल महमूद शाह शामिल हुआ ऐं उन इत्तेहाद जो मरकज़ी महवर दरअसल मलक असद सिकंदर जी सियासत खे चैलेंज करणु हो। हाणे जॾहिं मलक चंगेज़ खान पीपल्स पार्टीअ में शमूलियत इख्तियार करे चुको आहे त ज़िले जी सियासत में नवां सवाल उभरी रहिया आहिनि। सियासी मुबसरनि जो चवणु आहे त जेकॾहिं पार्टी अंदरि पुराणियूं रकाबतूं बरक़रार रहियूं त उन जा असर ईंदड़ चूंडुनि ते बि पइजी सघनि था। मलक असद सिकंदर जे हामी पीपल्स पार्टी जे अॻूणे MPA फ़कीरदाद खोसो जा बयान बि ज़िले जी सियासत ते फ़ज़ा में अहमियत इख्तियार करे विया आहिनि, जेके पार्टीअ अंदरि हलंदड़ इख्तिलाफ़नि ॾांहुं इशारो कनि था। जामशोर जी सियासत में सिंध यूनाइटेड पार्टी बि हिकु अहम अंसर रही आहे। माज़ीअ में बि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे मुक़ाबले में कॾहिं सैयद जलाल महमूद शाह त कॾहिं रोशन बुर्ड़ो SUP जे उम्मीदवार तौरु चूंड विढ़ंदा रहिया आहिनि। हाणे सवाल इहो बि उथी रहियो आहे त छा ईंदड़ चूंडनि में SUP मलक असद सिकंदर विच में को सियासी या चूंड इत्तेहाद ठही सघे थो। जामशोर ज़िलो जॾहिं दादूअ जो हिसो हो त 1970 वारी चूंडुनि में बि हिते हिकु तारीख़ी मुक़ाबिलो थियो हुयो, जॾहिं सिंध जो क़ौम परस्त अॻुवाण जीअं सिंध हलचल जो बानी साईं GM सैयद जो मुक़ाबिलो मलक असद सिकंदर जे वालिद मलक सिकंदर खान सां थियो हुयो। उन चूंडनि में पीपल्स पार्टीअ जो उम्मीदवार मलक सिकंदर खान कामयाबी हासिल कई हुई। उन ई इलाइक़े मां साईं GM सैयद जो फर्ज़ंद सैयद अमीर हैदर शाह बि क़ौमी असेंबलीअ जो मेंबर रही चुको आहे, जॾहिं त ज़िले जी सियासत में मरहूम सैयद अब्दुल्ला शाह ऐं मरहूम सैयद अमीर हैदर शाह विच में बि सियासी रकाबत मौजूद रही हुई। ॿिए तरफ़ वफ़ाक़ी ममलकती वज़ीर ऐं मुस्लिम लीग नून जो अॻुवाण खेलदास कोहिस्तानीअ जो चवणु आहे त ईंदड़ चूंडुनि में पीपल्स पार्टीअ जूं क़ुवतूं ख़ासि तौर ते नून लीग ऐं SUP गॾिजी चूंड इत्तेहाद क़ाइमु करे सघनि थियूं। साॻिए वक़्तु कोहिस्तान सां तालुक़ रखंदड़ हिकु अक़लियती अॻुवाण जेको अॻु में नून लीग सां वाॻियल हो, पीपल्स पार्टीअ में शामिल थियण बाद हिन वक़्तु सूबाई वज़ीर तौरु कमु करे रहियो आहे, जंहिंसां ज़िले जी चूंड सियासत वधीक दिलचस्प बणिजी वई आहे। उन्हनि सभिनी सियासी तब्दीलियुनि खां पोइ हिकु ॻाल्हि वाज़े नज़र अचे थी त जामशोर जी सियासत हाणे रुॻो रिवायती मुक़ाबिले ताईं महदूद नाहे, पर नवनि इत्तेहादनि, पुराणी रकाबतुनि ऐं तब्दील थींदड़ वफ़ादारनि सां गॾु ईंदड़ चूंडुनि में ज़िले जो सियासी मंज़रनामो वधीक दिलचस्प ऐं गैर यकीनी बणिजी सघे थो। हाणे ॾिसणो इहो आहे त मलक चंगेज़ खान जी पीपल्स पार्टीअ में शमूलियत सां ज़िले जी सियासत में नओं तवाज़ुन पैदा थींदो या पार्टीअ अंदरि वधीक इख्तिलाफ़ तेज़ थी वेंदा।